अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त इसराइल जी गज़ा ते बमबारी 6 ॿारनि समेत 29 ॼणा शहीद थी विया। गज़ा में ॿिए ॾींहुं बि इसराइल जी वहशियाणी बमबारीअ जे नतीजे में शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 29 खां वधी वियो आहे। परॾेही ख़ाबरू इदारे जी रिपोर्ट मूजिबि गज़ा ते मुसलसिल ॿिए ॾींहुं बि इसराइली जहाज़नि जी बमबारी सबबि 6 मासूम ॿारनि समेत शहीदनि जो अंग 29 खां वधी वियो आहे। इसराइल पनाहगीरनि जी कैंप ते रॉकेट फायर कया विया, जंहिंजे नतीजे में ॿारनि समेत 10 शहरी शहीद थी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। फ़लस्तीनी सिहत वारे वज़ारत जो चवणु आहे त इसराइल जी ताज़ी कार्रवायुनि ऐं हमलनि में ज़ख़्मियुनि जो अंग 200 खां बि वधी वियो आहे, जॾहिं त केतिरनि जी हालत नाज़ुक आहे। ॿिए तरफ़ गॾियल अरब इमारात, फ्रांस, चीन ऐं ॿियनि मुल्कनि सलामती काउंसिल जो सुभाणे बंदि इजलास सॾाइण जी दरख़्वास्त कई आहे, जंहिं में गज़ा जी सूरतहाल ते ग़ौर कयो वेंदो। नाज़रीन, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ एसएस न्यूज़।